नाज़रीन, पीपल्स पार्टी सिंध में पानी की खोट खिलाफ एहतिजाजी मुज़ाहिरनि जो ऐलान करे छॾियो आहे। उन हवाले से सूबाई वज़ीर सुहेल अनवर सियाल ऐं पीपी अॻवान आजिज़ धामरा आवाज़ टीवी के रिपोर्टर नजीब नायत से ख़ुसूसी ॻाल्हि ॿोल कई है। अचो त ॾिसूं। अजी सिंध में पानी खोट के हवाले से पीपल्स पार्टी पारां फैसलो किया वियो आहे त पीपल्स पार्टी इन हवाले से मुख़्तलिफ़ डिवीज़न सतह ते एहतिजाजी सिलसिलो जो है शुरू कंदी ऐं इन हवाले से ख़ास तौर इरसा के रवैये ऐं पानी खोट के हवाले से वफ़ाक़ी सरकार जा जेके कदम आहिनि उन खिलाफ़ भरपूर एहतिजाज किया वेंदो। अचो त हिन समूरी सूरत हाल बाबत सूबाई वज़ीर सुहेल अनवर सियाल ऐं पीपल्स पार्टी के अॻवान आजिज़ धामरा से ॻाल्हि ॿोल कयूं था। पानी की सूरत हाल असां हिकिड़ो केस इन तरीक़े से लड़ी रहिया आहियूं त पानी जो वहकिरो घटे थो वधे थो। असां चाहियूं था त असांजो जेतिरो शेयर आहे वाटर कार्ड में ओतिरो ॾियूं। असां नथा चाहियूं त असांजो शेयर जेको आहे तव्हां ॿिए कंहिंजे सूबे मां वठी ॾियूं। असांजो सिंपल रिक्वायरमेंट इहा आहे, डिमांड इहा आहे त बाबा सिंध उहो थो चए त वाटर कार्ड में जेका शइ आहे उहो इम्प्लीमेंट कराइजो। अॼु पीपल्स पार्टी न सिर्फ़ इजलास कयो आहे बल्कि प्रेस कॉन्फ्रेंस करे पंहिंजे मरहलेवार जेका एहतिजाज आहे उनजी असां शेड्यूल ॾिनो आहे ऐं पोइ बि जेकॾहिं शार्टेज ख़तमु न थी त पोइ इनशाला असांजो रुख कमु शहीद रहंदो। ऐं असां इरसा जी नाअहली खे हिते कोट कयूं था ऐं उनजी नाअहली ते क्वेश्चन मार्क कयूं था। बल्कि असांजे हिन मौक़ुफ़ खे ॿिए तरफ़ खयो थी वञे PTI जेका नफ़रतुनि वारी सियासत करण थी चाहे त सिंध ऐं पीपल्स पार्टी पंजाब के खिलाफ़ या पंजाब के माण्हुनि के खिलाफ़ असां त इरसा की नाअहली के खिलाफ़ आहियूं। असीं चऊं था त इरसा पंहिंजो कमु करे, आइनी कमु करे ऐं मौजूदा PTI सरकार की बी टीम थियण छॾे ॾे। जी सूबाई वज़ीर सुहेल अनवर सियाल ऐं आजिज़ धामरा की ॻाल्हि ॿोल अवां ॿुधी। उनजो चवणु आहे त पीपल्स पार्टी वफ़ाक़ी सरकार पारां ख़ासि तौर जेके इहे क़दम खयां विया आहिनि ऐं इरसा जंहिं नमूने वफ़ाक़ी सरकार के चवण ते जेको आहे सिंध में पानी खोट पैदा करे पई उन बाबति भरपूर एहतिजाज कंदी। उनजो चवणु आहे त असांजो कंहिंजे सूबे कंहिं ॿिए सूबे जे अवाम सां जहिड़ो न आहे। असां वफ़ाक़ी सरकार ऐं इरसा चेयरमैन जो जेको रवैयो आहे उन खिलाफ़ भरपूर एहतिजाज कंदासीं ऐं हिन एहतिजाजी सिलसिले के अञा वधायो वेंदो जेकॾहिं असांजा ख़दशा ख़त्म न कया विया त।